ईमा है, नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमा है, सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐन ईमा है। डराता है मुझे दारो रसल से तू क्या अरे नादा, नबी की इश्क में सूली पे चलना ऐन ईमा है। मानू सब न सुना पखी सब न हंज, मानू सब न सुना पखी सब न हंज, के मानू मंज अचे बुई बहार जी। हियर मां बिला देर दावत खिताब ले आया, दरगाह आलिया कादरिया राशिदिया जिगर गोशे हालेजी शरीफ जा चश्मो चराग आलिम अबा अमल शख्सियत हजरत मौलाना साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर साहब दामत बरकातुल आलिया जन जी खिदमत में गुजारिश कंदुस साईं जन तवाए असा के पांचे वाइज खां मुस्तफीज फरमाइन। नारे तकबीर, नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत, जमइयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंज़लल्लाहु अलैया अमानतैनि वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम व हुम यस्तग़फ़िरून। फ़इज़ा मज़यतु तरक्तु फ़ीहिमुल इस्तिग़फ़ार इला यौमिल क़ियामह। सब साथी दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। मुसलमान भाइरो, दुनिया जे अंदर इंसान नमूने जो मोहताज होंदो आ। कोई इंसान रखण थियण चाहे थो त कंहिं काबिल उस्ताद वटि रखण की जो कम सिखंदो। कोई इंसान जगहन जो मिस्त्री बणजण चाहे थो त काबिल मिस्त्री वटि कम सिखण शुरू कंदो। कोई इंसान दुनिया जे कंहिं कम में हुनर बोरची बणजण चाहे थो त काबिल उस्ताद वटि बोरचाइप जो कम सिखंदो। जॾहिं दुनिया हिकिड़ी ख़सीस ऐं आरज़ी आहे, उनमें उन इंसान के नमूने की ज़रूरत है।
इं अल्लाह साईं इंसान ज़ात जे रहबरी ऐं नमूने जे लाइ अल्लाह साईं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया में मोकिलियो। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंसान ज़ात जे लाइ नमूनो। कीअं ख़बर पए त इंसान पंहिंजे रब खे कीअं सुञाणे, कीअं ख़बर पए त इंसान जी ज़िंदगी कामयाब कीअं है। अल्लाह से फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। अमा जे लाइ सुहिणो नमूनो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा है। रसूल उहो इंसान हूंदो आहे जंहिंजी ज़िंदगी मासूम ऐं महफूज़ अल्लाह जे मुशाहिदे में हूंदी आहे, गुनाहनि खां पाक हूंदो आहे, गुनाहनि जे ग़िलाज़त गंदगी खां अल्लाह से उनखे महफूज़ रखंदो आहे ऐं उन रसूल जी ज़िंदगी रब जे आॾो मुशाहिदे ऐं रब जी निगहदाश्त में हूंदी आहे। आम इंसान पीओ ऐं उस्ताद ऐं मुर्शिद जी तरबियत में कमाल वठंदो आहे, रसूल जी ज़िंदगी रब अहकमुल हाकिमीन जी तरबियत में हूंदी आहे। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ातमुन नबीयीन रसूल ऐं पैगंबर आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना ख़ातमुन नबीयीन ला नबी बादी। मां आख़िरी नबी आहियां, मूंखां पोइ रसूल ऐं पैगंबर न आहे। दीन इस्लाम इंसान खे गुनाह खां झलियो आहे त इंसान गुनाह न करे। हिन जे करे त गुनाह सां इंसान जो अक़ुल कमज़ोर थींदो आहे, गुनाह सां इंसान पंहिंजे रब खे वेझो न थींदो आहे। तंहिंजे करे दीन इस्लाम तव्हां असांखे जेके इबादतूं ॾसियूं आहिनि उन्हनि इबादतुनि में पाकीदगी जो हुकुम थियो। तव्हां असां ताज़ो इशा जी नमाज़ पढ़ी थे। शरीअ जो हुकुम आहे त जिस्म भी पाक हुजे, उज़वा भी पाक हुजनि, जगह भी पाक हुजे, वसियाब का फतहर कपड़ो भी पाक हुजे, छो त अल्लाह खुद तय्यब ऐं पाक आहे। अल्लाह से पाक शइ खे क़बूल कंदो आहे, पलीत शइ खे क़बूल न कंदो आहे। तंहिंजे करे रसूल जी ज़िंदगी तय्यब ऐं पाक हूंदी आहे। रसूल उहो इंसान आहे जंहिंखे अल्लाह साईं उन जे तख़लीक़ में जन्नत जी मिटी रखंदो आहे। त जन्नत खुद तय्यब ऐं पाक, त रसूल जी ज़िंदगी भी तय्यब ऐं पाक आहे। जन्नती इंसान जन्नत में रहंदा त जन्नत में गिला ग़ीबत न हूंदी, हसद कीड़ो न हूंदो। अल्लाह से रसूल जी ज़िंदगी के गिला ऐं ग़ीबत हसद ऐं कीने खां पाक कयो। तंहिंजे करे रसूल जो अक़ुल, रसूल जो फ़हम, रसूल जी सम्झ आम इंसाननि खां वधीक हूंदी आहे। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना अव्वलु नासिन ख़लक़ल्लाहु नूरी। फरमायो अञा अल्लाह साईं आदम खे पैदा न कयो, सिज चंड सितारा अर्श कुर्सी जन्नत जहन्नम फरिश्ता न आहिनि। फरमायो पहिरियों पहिरियों रब अहकमुल हाकिमीन मां मोहम्मद जे नुबुवत जे नूर खे पैदा कयो। मां मोहम्मद जे नुबुवत जे नूर खे पैदा कयईं। फरमायो मां उहो अल्लाह जो रसूल ऐं पैगंबर आहियां। अना अव्वलु शाफ़िइन व मुशफ़्फ़िइन। मां पहिरियों सिफारिश कंदड़ हूंदुसि, पहिरियों मां मोहम्मद जी सिफारिश रब वटि क़बूल थींदी। त इन जे करे पहिरियां सिफारिश कंदड़ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पहिरियां जंहिंजी सिफारिश रब जी बारगाह में क़बूल थींदी महबूब मुस्तफ़ा आहिनि। फरमायो मां उहो रसूल ऐं पैगंबर आहियां। मन ज़ार बाद मौती फ़क़अन्नमा ज़ार बाद हयाती। जंहिं उम्मती मां मोहम्मद जे रोज़े पाक ते हाज़िरी भरी, मां मोहम्मद जे रोज़े पाक ते आयो, उन उम्मती जन हाल हयाती में मां मोहम्मद जी ज़ियारत कई। जीअं सहाबा इकराम हाल हयाती में ज़ियारत कंदा हा। फरमायो अल्लाह साईं इहो एज़ाज़ मूंखे नसीब कयो। ॿियनि बि नबीअनि सगोरनि जूं क़बरूं आहिनि, लेकिन उन नबीअ सगोरे जे रोज़े पाक ते जेको इंसान हाज़िरी भरींदो
ईअं कोन्हे त उन इंसान ॼण ख़ुदि उन रसूल पैगंबर जी ज़ियारत कई। अल्लाह साईं महबूब मुस्तफ़ा जो शान मर्तबो इहो रखियो जंहिं उम्मती महबूब मुस्तफ़ा जे रोज़े पाक ते हाज़िरी भरी ॼण उन मुहम्मद मुस्तफ़ा जो दीदार कयो। फरमायो मां उहो अल्लाह जो रसूल ऐं पैगंबर हूंदुसि जॾहिं जन्नती जन्नत ते ईंदा दरवाज़े ते फयक़ूलुल मलिक ऐन मुहम्मदुन व अहमद, पोइ फ़रिश्तो चवंदो त मुहम्मद अहमद किथे आहे? फ़अक़ूलु अना अहमद व मुहम्मद, पोइ मां चवंदुसि त मुहम्मद बि मां आहियां त अहमद बि मां आहियां। पोइ फ़रिश्तो जन्नत जो द्वारो हो मां अल्लाह जे रसूल खे फरमाईंदो अव्हां जन्नत में पहिरियां अचो, पोइ हज़रत आदम, पोइ ॿिया रसूल ऐं पैगंबर अचनि। जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में नबियन में पहिरियां वेंदा, तीअं अल्लाह से महबूब मुस्तफ़ा जी उम्मत के शान मर्तबो इहो ॾिनो जो सभिनी उम्मतुनि मां महबूब मुस्तफ़ा जी उम्मत जन्नत में पहिरियां वेंदा। त मुसलमानो अल्लाह से पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे उन जे उम्मत जो एॾो वॾो शान ऐं मर्तबो रखियो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतहर में अल्लाह साईं कमाल ऐं मौजज़ात बे इंतहा रखिया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतहर खां पघर ईंदो हो, पघर मुबारक। तव्हां असांजे जिस्म खां बि पघर ईंदो आहे, लेकिन तुंहिंजे मुंहिंजे जिस्म खां पघर अचे त बदबू थी पए। महबूब मुस्तफ़ा जे जिस्म अतहर खां जेको पघर ईंदो हो अल्लाह साईं उन में खुशबू दुनिया जे मुश्क ऐं अंबर खां वधीक रखी। छो पघर ईंदो हो? अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा थी फरमाए इन्नहु यंज़िलुल वहयु फी यौमि शताए व जबीनहु लयतफस्सदु अरक़ा। हज़रत जिब्रील नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में ईंदो हो कुरान पाक जो वहयु खणी त महबूब मुस्तफ़ा जी पेशानी मुबारक खां पघर ईंदो कुरान पाक जे करे। अल्लाह से कुरान शरीफ जे मुतालिक फरमायो इन्ना सनुल्की अलैक कौलन सकीला, ऐ महबूब मुस्तफ़ा असां तुंहिंजे क़ल्ब ऐं सीने ते गौरी शइ रखूं था। सकील जीअं मादी दुनिया जे शयुनि में वज़न ऐं सिक़ल आहे, मिट्टीअ में बार आहे, लोह में बार आहे, काठीअ में बार आहे, दुनिया जी शयुनि में बार आहे। अल्लाह साईं इन खां वधीक सिक़ल ऐं बार वज़न पंहिंजे कुरान पाक वहय में रखियो। हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु सहाबिया चए थो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे जंघ ते मथो मुबारक रखियो सुतल हुया त पहिरियां बार वज़न न हो। जॾहिं वहय पाक अचण शुरू थियो त सहाबी फरमाए थो त मुंहिंजी जंघ ते एतिरो बार थियो जो क़रीब हो त मुंहिंजी जंघ भॼी पए। अल्लाह से छो कुरान शरीफ में इहो सिक़ल ऐं बार रखियो? थोरो उनखे समझो त जेके इंसान दुनिया में ईमान आणींदा त ईमानियात जूं जेके भी शयूं आहिनि उहा मोमिन जी अखि न ॾिसंदी। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल गैब। उहो किताब आहे जंहिंमें शक शुबो कोन्हे, जंहिंमें उन्हनि इंसाननि जी हिदायत थींदी जंहिंजे दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो। अल्लज़ीना युमिनून बिल गैब, जेके अण ॾिठनि शयुनि ते यकीन कनि। तव्हां असांखे जेको ईमान आणो आहे, ईमान जूं अल्लाह साईं जेके भी शयूं रखियूं आहिनि सभु शयूं मोमिन जी अखि नथी ॾिसे। आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बास बादल मौत। अल्लाह ते ईमान, अल्लाह के अखि नथी ॾिसे। फरिश्तनि ते ईमान, फरिश्ते के अखि नथी ॾिसे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सॼे कुल्हे ते नेकिन लिखण वारो फरिश्तो, खबे कुल्हे ते गुनाहन लिखण वारो फरिश्तो, लेकिन फरिश्ते के अखि नथी ॾिसे। कब्र है, कब्र जे अज़ाब राहत के अखि नथी ॾिसे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेनमाज़ी बदकार इंसान दुनिया में वेंदो आ, कब्र उन जी सोड़ी थी वेंदी आ, पासीरी पासीरी में मिलंदी आ। नेक साले अल्लाह जो मोमिन फरमा बरदार मानू दुनिया में वेंदो आ,
मद्दल बसर उन जी क़ब्र अख ड्रेग जेतिरी कुशादी थींदी आहे। अख ड्रेग जेतिरी किथे हिकिड़ो तव्हां जे हिन हीअ ॻोठड़े में हिकिड़ो इंसान फौत थी वियो, किथे रोज़ो पाक आहे मदीनो शरीफ़, त जॾहिं इंसान फौत थो थिए त उन मैयत खे अल्लाह साईं ज़मीन जा हिजाबात पर्दा दूर करे उन मैयत खे अल्लाह साईं महबूब मुस्तफ़ा जो दीदार थो कराए। हालांकि हितां हीअं साम्हूं अख हितां मदीनो शरीफ़ ॾिसे नथी ॾिसी सघे, कराची भी कोन ॾिसी सघंदासीं। तुंहिंजी मुंहिंजी अख जी नज़र दीद एॾी वॾी त कोन्हे। दुनिया जे आलात खे स्क्रीन खे नेट जे ज़रिए इंसान ॾिसंदो आहे, लेकिन तुंहिंजी मुंहिंजी अख सहो सिधो उन शइ खे ॾिसे नथी ॾिसी सघे। मालूम थियो त क़ब्र जो जहान एॾो वॾो वसी आहे। मद्दल बसर महबूब मुस्तफ़ा फरमायो अख ड्रेग जेतिरी अल्लाह साईं क़ब्र मोमिन जे लाइ कुशादी कंदो आहे। मुसलमानो, क़यामत में हर इंसान जी रब जे आॾो पेशी थींदी, पर उहा पेशी पक्की हूंदी। मन यामल मिस्काल ज़र्रतिन ख़ैरन यरह, मन यामल मिस्काल ज़र्रतिन शरन यरह। इंसान नेकी कई हूंदी उहा बि साम्हूं ईंदी, गुनाह कयो हूंदई उहे बि साम्हूं ईंदे। जॾहिं इंसान दुनिया खां क़ब्र में वेंदो आहे आलम बरज़ख, उन आलम बरज़ख में इंसान जी पेशी थींदी आहे रब जे आॾो, पर उहा कच्ची पेशी हूंदी आहे, कच्ची हाज़िरी। पक्की हाज़िरी क़यामत जे ॾींहुं थींदी हर इंसान जी। मन रब्बुक, मन नबीयुक, मन दीनुक, इहा रब जे आॾो पेशी जे वक़्त में सुवालात थींदा। अल्लाह जे आॾो पेशी थिए थी। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो नेक साले बानो हो। हज़रत पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे मुर्शिदन जो भी मुर्शिद आहे हज़रत बायज़ीद बुस्तामी। इहो उहो अल्लाह जो नेक साले बानो हो जंहिंजी ॾींहुं रोज़े में गुज़रंदो हो, राति अल्लाह जे आॾो इबादत में गुज़रंदी। जॾहिं फौत थियो, वफ़ात कयईं, क़ब्र में पहुतो, इन जी अल्लाह जे आॾो पेशी थी त इन बायज़ीद बुस्तामी खां रब साईं पुछो त बायज़ीद बुस्तामी, मां अल्लाह तोसां अदल कयां या फज़ल कयां, तोसां अदल कयां या फज़ल कयां? त हिन बाने मोमिन बाने रब खे अर्ज़ कयो अल्लाह से अदल फज़ल चाहे। चए अदल कंदुमि त तूं कोन बची सघंदे, जे फज़ल कंदुमि त तूं बची वेंदी। चए रब साईं मूंखे अदल त समझाए, तुंहिंजो अदल इंसाफ़ छा आहे? अल्लाह से फरमायस तुंहिंजी ज़िंदगी ईअं है दुनिया जी जो तूं हमेशह रोज़े जी हालत में हूंदो आहे, ॾींहं जो राति जो मां रब जी इबादत बंदगी ज़िक्र तस्बीह में तुंहिंजी राति गुज़रंदी हुई। लेकिन हिकु दफ़ो तोखे पंहिंजे मुरीद दावत कई, तूं उन दावत ते वहीं, तोखे उन्हनि कुकड़ जी भाॼी खाराई, तूं मथां खीर पीतो, तोखे पेट में दर्द थी पए, पोइ तोखे इसाल थी पिया, पोइ तोखां को माण्हू पुछे पियो त साईं तव्हांखे छा थी पियो आहे? पोइ तूं माण्हुनि खे पियो चईं त साईं मां गोश्त जे मथां, कुकड़ जी भाॼीअ जे मथां जेको मां खीर पीतो हुउमि न, उन जे करे पेट में सूर पियो आहे, दर्द थी पियो आहे। पोइ हाणे रब साईं फरमायुसि बायज़ीद बुस्तामी, खीर खे कहिड़ी ताक़त आहे जेको तोखे नुक़सान ॾे? तूं उन तकलीफ़ ॾुख ग़म जी निस्बत मां रब ॾे छो न कई? तूं ईअं चए हा न त रब जे तरफ़ां लिखियल हो, अल्लाह जे तरफ़ां खीर खे कहिड़ी ताक़त आहे जेको बायज़ीद बुस्तामी खे तकलीफ़ ॾे? रब फरमायुसि त जे बायज़ीद बुस्तामी हाणे अदल इहो थी, जेकर इन हिकिड़े सुवाल ते तोखां हिसाब वठां, इन हिकिड़े लफ़्ज़नि ते, त तुंहिंजूं सॼियूं नेकियूं इबादतूं इन हिकिड़ी शइ में चट थी वेंदियूं, बची न सघंदी। फज़ल इहो आहे त मां रब तोखां पुछां ई न। तंहिंजे करे मुसलमानो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यदखुलु अहदुकुम फिल जन्नति बिअमलिहि, फ़क़ालू या रसूल अल्लाह वला अंत, फ़क़ाल वला अना इल्ला अन यहफ़नी अल्लाह। फरमायो को भी इंसान अमलन जे करे जन्नत में न वेंदो। सहाबा अर्ज़ कयो साईं अवां अल्लाह जा रसूल पैगंबर हो, तहांजी इबादत, तहांजी बंदगी, तहांजो ज़िक्र, तहांजी तस्बीह असां सहाबा उम्मत खां त वधीक है। महबूब मुस्तफ़ा हर अमल में उम्मत खां वधीक आहिनि। तव्हां असांजे मथां 5 नमाज़ूं फ़र्ज़, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशराक जो नफ़िल भी पाबंदीअ सां पढ़ंदा हा, चाश्त जो नफ़िल भी पाबंदीअ सां पढ़ंदा हा, तहज्जुद जी नमाज़ भी पाबंदीअ सां पढ़ंदा हा, तहज्जुद भी क़ज़ा न थी।
आम इंसान रोज़ा रखे त तव्हां असां सिर्फ़ रमज़ान जो महीनो रोज़ा रखूं, महबूब मुस्तफ़ा रमज़ान जो महीनो रोज़ा रखनि, शाबान जो महीनो पूरो रोज़ा रखनि, अहिड़े तरीक़े सां हर महीने में अयाम बेअद जा रोज़ा रखनि। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़नि जी इबादत जो कमाल इहो हो, सहाबी सगोरा अम्मा आयशा जी ख़िदमत में आया। ऐ आयशा रज़ी अल्लाह अन्हा, महबूब मुस्तफ़ा जी इबादत छा आहे? अम्मा आयशा थी फरमाए, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़ा रखंदा आहिनि त लॻोतार रोज़ा रखंदा आहिनि। शाम जो इंसान अफ़तारी कंदो आहे, खाईंदो पींदो आहे, महबूब मुस्तफ़ा जो रोज़ो लॻोतार। सहाबिन खे ख़्याल थियो त असां बि लॻोतार रोज़ा रखूं। पाण फरमायूं त तव्हां सहाबी मां मुहम्मद सां नथा पहुची सघो, इन्नमा अतअमनी अल्लाह व सक़ानी, मूंखे अल्लाह खाराए थो, मूंखे रब सां ई पीआरे थो, तंहिंजे करे तव्हां उम्मती मां मुहम्मद सां इबादत में मुक़ाबलो नथा करे सघो। त इंसानो इन जे बावजूद सहाबा सुवाल कयो त जॾहिं को इंसान जन्नत में अमल सां न वेंदो, वला अंत या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल अव्हां बि? फरमायो वला अना इल्ला यहफनी अल्लाह, मां मुहम्मद भी जन्नत में अमल सां न वेंदुमि, मां भी अल्लाह जे फज़ल सां जन्नत में वेंदुमि। मुसलमानो इन जे करे जन्नत में इंसान अल्लाह जे फज़ल सां वेंदो। जियां दुनिया में इंसान जी विख कदम साह अल्लाह जे फज़ल सां खणे थो, ईअं जन्नत में भी इंसान अल्लाह जे फज़ल सां वेंदो। त ख़ैर अर्ज़ पे कयुम त अल्लाह से ईमान जूं शयूं अख खां लिकायूं आहिनि, अख खां लिकायूं आहिनि। क़ब्र जे अज़ाब राहत खे अख नथी ॾिसे, क़यामत खे अख नथी ॾिसे, जन्नत जहन्नम खे अख नथी ॾिसे, तक़दीर ख़ैर शर खे अख नथी ॾिसे, फ़रिश्तनि खे अख नथी ॾिसे, रसूलनि खे अख नथी ॾिसे, आसमानी किताबनि खे अख नथी ॾिसे, अल्लाह खे मोमिन जी अख नथी ॾिसे। ये सब ईमान जूं शयूं अल्लाह से लिकाए शयूं। वरी जेका शइ दुनिया है, अल्लाह से दुनिया जी हर शइ खे ज़ाहिर कयो। ज़ुय्यिना लिन्नासि हुब्बु शहवात मिनन निसाइ वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरा मिनज़ ज़हबि वल फ़िज़्ज़ा वल ख़ैलिल मुसव्वमा वल अनआमि वल हर्थ ज़ालिका मताउल हयातिद दुनिया। औरत खे अख ॾिसे थी, औलाद खे अख ॾिसे थी, सोन चांदी खे अख ॾिसे थी, रुपए पैसे खे अख ॾिसे थी, महल माड़ीअ खे अख ॾिसे थी, दुनिया जे सुवारनि खे अख ॾिसे थी, दुनिया जी शइ खे अख ॾिसे थी। त मुसलमानो अल्लाह साईं दुनिया जे शयुनि खे जेके फितना हा उन्हनि खे ज़ाहिर कयो, जेके शयूं ईमान जूं हूं अल्लाह से उहे लिकायूं आहिनि, ईमान जी शयुनि खे गाइब कयूं। छो अल्लाह साईं ईअं कयो? रब जी हर शइ हिकमत खां ख़ाली कोन्हे। तव्हां असांजो अकुल फ़हम नंढड़ो आहे जो अल्लाह जे हिकमतुनि खे नथा समझी सघूं, लेकिन उलमा इकराम फरमायो आहे अल्लाह साईं दुनिया खे इम्तिहान जी जाइ बणायो, इम्तिहान जी जाइ आहे। हिते दुख तकलीफ़ूं सदमा दीन जे करे ईंदियूं, अल्लाह साईं इहा शइ लिखी आहे त दुनिया दारुल महन इम्तिहान जी जाइ आहे। हज़रत उतबह बिन ग़ज़वान रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे। जॾहिं मुसलमान थी पियो, हिन 7 नंबर ते कलमो पढ़ियो हो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र इन सहाबीअ जे मुहारनि ते पई। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त उतबह बिन ग़ज़वान रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जे मुहारुनि में ज़ख़म हा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइण लगा, उतबह बिन ग़ज़वान तुंहिंजे मुहारुनि में ज़ख़म छो आहिनि? चए अल्लाह जा रसूल, मुसलमान थियो आहे, कलमो पढ़ियो आहे, इन जे करे रिश्तेदारनि दुनिया जो खाधो बंदि कयो आहे। उतबह बिन ग़ज़वान वण जा पन खाई बुख लाहींदो आहे। उन्हनि पननि जे खाइण जे करे उनजी ज़ुबान खे फलूसणा पिया आहिनि, मुहारुनि में ज़ख़म अची विया आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उतबह बिन ग़ज़वान, दुनिया चंद ॾींहं है, तू दुनिया में सब्र कर, तू जन्नत में मां मोहम्मद सां गॾु हूं। अल्लाह से दुनिया के दारुल महन बनायो, इम्तिहान जी जाइ। हजरत खब्बाब रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे। हिकिड़ो सहाबी हजरत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी खिदमत में आयो। अर्ज़ कयईं त साईं ख़लीफ़तुल मुस्लिमीन, तव्हां हजरत खब्बाब जी पुठी ॾिसंदव, तव्हांजे अखियुनि मां लुड़क न बीहंदा। हजरत उमर साईं जन फरमायो, तू छा पियो ॻाल्हि करें?
जैसे तहां खब्बाब जी पुठी ॾिसंदो तव्हां जे अखियुनि मां लुड़क न बीहंदा। हज़रत खब्बाब खे मके जी ज़िंदगीअ में मक्की ज़िंदगीअ में मके जे काफ़रनि एॾियूं अज़ियतूं तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि। हज़रत खब्बाब रज़ियल्लाहु अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में आयो। हज़रत उमर साईं फरमायो खब्बाब तुंहिंजी पुठी ॾिसंदुसि। हज़रत खब्बाब अर्ज़ु कयो साईं अवां न ॾिसो। हज़रत उमर साईं जॾहिं इसरार कयो हज़रत खब्बाब रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जो सहाबी जॾहिं पुठीअ तां कमीस खे लाहे थो हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जे अखियुनि मां लुड़क न बीठा। फरमायो खब्बाब मां दुनिया में अहिड़ी पुठी न ॾिठी आहे जंहिं ते गोश्त ऐं बूटी सही साल में हुजे। मुसलमानो दुनिया इम्तिहान जी जाइ आहे, दारुल महन। तव्हां असां त ईअं था चऊं न त ईमान कलमे खां पोइ दुनिया जे तायुश ऐश जी ज़िंदगी हुजे न। बदाल इस्लाम ग़रीबन। अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह से इस्लाम खे दुनिया में ओपरो करे रखियो आहे। जीअं हिकिड़ो अजनबी ओपरो माण्हू हूंदो आहे। तव्हां असां सिंधी आहियूं, हिते को मुहाजिर अचे, को पठान अचे, को अंग्रेज़ अचे, उहो त ओपरो अजनबी हूंदो। मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो इस्लाम दीन भी दुनिया में हमेशा ओपरो थी रहंदो आहे। बदाल इस्लाम ग़रीबन फसयऊद कमा कान। पो दुनिया में इस्लाम ओपरो हूंदो फतूबा लिल ग़ुरबा। पो मां मोहम्मद उन्हनि उम्मतनि खे मुबारक ॾियां थो जेको उन वक़्त में दीन इस्लाम ते हलनि, दीन इस्लाम ते हलनि। त मुसलमानो अल्लाह साईं दुनिया जे शयुनि खे ज़ाहिर कयो, ईमान जे शयुनि खे अखि खां लिकायो आहे। रब साईं इम्तिहान थो वठे। उनखे हिकिड़ी मिसाल सां सम्झो त तव्हांखे ॻाल्हि जल्दी सम्झ में ईंदी। पुराणे वक़्त में जेको इंसान बादशाह थींदो हो त बादशाह आम इंसान खे न कंदा हुआ, बल्कि उन खां इम्तिहान वठंदा हुआ। कहिड़ो इम्तिहान? उनखे घोड़े जी शहसवारी सेखारींदा हुआ। घोड़े सां टे शयूं हूंदियूं आहिनि। हिकु लगाम हूंदो आहे, जीअं इंसान लगाम वठी आराम सां वेठो हुजे। ॿियो वेहण जे लाइ ज़ैन हूंदो आहे जंहिंखे गद्दी चइबो आहे। टियों पेर जे रखण जे लाइ रिकेब हूंदो आहे। इहे टे शयूं हूंदियूं आहिनि उन घोड़े सां गॾु इंसान खे। पोइ जॾहिं को बि इंसान शहसवारी सिखंदो आहे उनखे हेठां ज़ैन बि रखी ॾिबो आहे, गद्दी बि। उन जे पेर जे लाइ रिकेब बि हूंदो आहे ताकि पेर महफ़ूज़ हुजे। उन इंसान खे हथ में लगाम बि ॾिबो आहे। पोइ जॾहिं उहो इंसान शहसवारी सिखी वेंदो आहे पोइ उनखे न लगाम ॾींदा हुआ, न उनखे ज़ैन ॾींदा हुआ, न उनखे रिकेब ॾींदा हुआ। चवंदा हुआ तूं घोड़े ते ईअं वेठो हुज, घोड़ो तेज़ डुके, तूं हेठि न किर। पोइ चवंदा हुआ त हे इंसान शहसवारी सिखियो आहे। पोइ उन खां ॿ ॾुखिया इम्तिहान वठंदा हुआसीं। हिकिड़ो इहो त हिकिड़ो वाटर वाही हुजे, हिन खे चवंदा हुआ तूं घोड़े खे डुकाईंदो अचो, घोड़ो हेठि न किरे, तूं बि हेठि न किरे। इन वाहीअ खां घोड़ो टप ॾेई वञे वाह वाटर खां। पोइ हिन जे अॻियां हिकिड़ी भित ठाहींदा हुआ इंसान जे कद जेतिरी मथे 7 फुट खनि। पोइ हिन खे चवंदा हुआ घोड़ो डुकंदो अचे, इन भित खां मथे टप ॾेई वञे, न घोड़ो किरे न तूं किरे। पोइ उनखे मुबारक ॾींदा हुआ त हाणे तूं शहसवारी सिखियो आहे। जॾहिं इन इम्तिहाननि में इंसान पास थी वेंदो हो पोइ उनखे दुनिया जी सल्तनत, दुनिया जी बादशाही, दुनिया जो इक़्तिदार ॾींदा। हाणे इहो इंसान बादशाही जे क़ाबिल आहे। इंसानो ईअं ई रब अहकमुल हाकिमीन तव्हां असांखे दुनिया जूं शयूं ॾेखारे थो साम्हूं। त दुनिया जे अंदरि अमर जे पेट खां आयासीं त दुनिया जो पैसो पाई ॾिठोसीं, दुनिया जो लिबास पोशाक ॾिठोसीं, दुनिया जो खाधो, दुनिया जूं शयूं ॾिठियूंसीं। अल्लाह साईं फरमाए थो इंसानो तव्हां इन्हनि शयुनि सां मुहबत न रखो, तव्हांजी मुहबत मां अल्लाह सां हुजे। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम। ऐं इंसानो उन अल्लाह जी इबादत कयो जंहिं तव्हांखे वजूद बख़्शियो। इंसान दुनिया में पंहिंजी जान सां मुहबत रखंदो आहे। अल्लाह साईं फरमायो न इंसान जान सां मुहबत न रख, जान फानी शइ थी, तूं पंहिंजे रब सां मुहबत रख। वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम ॿियो इंसान खे दुनिया जे रिश्तनि बिरादरनि सां मुहबत हूंदी आहे। अल्लाह साईं फरमायो न इंसान बिरादरा रिश्तियूं सभु आरज़ी फानी शइ थी, तूं पंहिंजे रब सां मुहबत रख जेको रब मौत फनायत खां पाक आहे। अल हय्यु अल क़य्यूम। टियों इंसान दुनिया जे शइ सां मुहबत रखंदो आहे। अल्लज़ी जाल लकुमुल अर्ज़ फिराशन व समाअ बिनाअन व अंज़ल मिन समाअ माअन फअख़रज बिही मिन समरात रिज़्क़न लकुम। पंहिंजे बाग़ खे ॾिसी इंसान ख़ुशि थींदो आहे।
बनीअ खे ॾिसी ख़ुशि थींदो आहे, खजनि जे थुड़नि खे ॾिसी ख़ुशि थींदो, अंब जी चकीअ खे ॾिसी ख़ुशि थींदो, माल मताव दुनिया जे शयुनि खे ॾिसी ख़ुशि थींदो। अल्लाह साईं फरमायो न इंसान या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम, तंहिंजे करे अल्लाह साईं मक़सद खे पहिरियों बयानु कयो त न इंसानो तव्हांजी ज़िंदगीअ जो मक़सद इहो आहे त तव्हांजी मुहबत पंहिंजे रब सां हुजे, मुहबत अल्लाह सां हुजे। तंहिंजे करे अल्लाह साईं दुनिया जे शयुनि खे ज़ाहिर कयो जीअं उहो बादशाह, उहो जंहिंखे बादशाही खां पहिरियां इम्तिहान थो वरितो वञे, घोड़े ते विहारनि था, उन खां लगाम बि खसिजे थो, ज़ैन बि खसिजे थो, रिकेब बि खसिजे थो, उन जे आॾो ॾुखायूं अचनि थियूं। ईअं अल्लाह साईं तव्हां असां खां दुनिया जूं शयूं खसे थो। औरत सां भी मोहब्बत न रखो, औलाद सां भी मोहब्बत न रखो, जमीन पैसे सां भी मोहब्बत न रखो, इज्जत शोहरत सां भी मोहब्बत न रखो, मोहब्बत पंहिंजे अल्लाह सां रखो। जॾहिं तूं अल्लाह सां मोहब्बत रखी, जॾहिं होॾे उन बादशाह खे उन इम्तिहान खां पोइ दुनिया जी बादशाही मिले थी, रब फरमायो थो मोमिन बाना तोखे इन इम्तिहान खां पोइ मां रब जन्नत जी बादशाही ॾींदुमि, जन्नत जी बादशाही ॾींदुमि। असल तो जन्नत जी बादशाही है। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला मौज़िउ सौतिन फिल जन्नत खैरुम मिन दुनिया वमा फीहा, जन्नत में कहीं इंसान के लकुण जेतरी जाय मिले, लकुण जेतरी। महबूब मुस्तफ़ा फरमायो दुनिया जे सोन चांदी खां वधीक है। इन करे इंसानो अल्लाह साईं दुनिया में पंहिंजे सुञाण जे लाइ वास्तो नमूनो रसूलनि जी जमात मोकिलियो। आखिरी रसूल पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब मुस्तफ़ा जी ज़ात में कमाल कहिड़ा आहिनि। तव्हां असांजी अखि में नज़र दीद पए थी, तुंहिंजी मुंहिंजी अखि अॻियां थी ॾिसे, पोयां काशे नज़र दीद कोन थी पए। मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जा आख़िरी रसूल ख़ातमुन नबिय्यीन आहिनि। मुहम्मद मुस्तफ़ा जे अखियुनि मुबारकुनि में जीअं अॻियां नज़र दीद पवंदी हुई, तीअं महबूब मुस्तफ़ा पोयां बि ॾिसंदा। बुखारी शरीफ जी हदीस आ, सहाबा के फरमायो तो मुंहिंजा सहाबी हजरत अनस रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत है, जॾहिं तहां नमाज पढ़ंदा हो त क़याम रुकू सजदे के सही कंदा कयो, तक़दीम ताख़ीर के मां अल्लाह जे रसूल जी अखि जीअं अॻियां ॾिसंदी आ, तीअं मां मुहम्मद मुस्तफ़ा जी अखि पोयां बि ॾिसंदी आ। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जीअं अखि में अल्लाह से कमाल रखियो हो, ईअं अल्लाह से महबूब मुस्तफ़ा जे आवाज़ में भी कमाल रखियो हो, जुबान में भी कमाल हो। तव्हां असां इंसान दुनिया जा वेझो इंसान हूंदो तो थोड़ो ॾाढियां ॻाल्हाए, परे वारो हुजे त अञा ॾाढियां जी ज़रूरत पई, अञा परे आवाज़ वञे त स्पीकर जी ज़रूरत पई। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में लाउड स्पीकर तो कोन हो, पो सहाबा जी जमात हूंदी ही, लेकिन महबूब मुस्तफ़ा जे जुबान मुबारक खां जेको भी नसीहत जो लफ्ज़ निकरंदो हो, सहाबा के वेझो अचण जी ज़रूरत कान हुई। जेको सहाबी जिथे वेठो हो, अल्लाह से नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आवाज़ के उन जे कन ताईं पहुचाईंदो। हज्जतुल वदा जे मौके ते 1 लख खां वधीक सहाबा जी जमात आ, 1 लख खां वधीक सहाबा जी जमात आ। सहाबी जब उहे झूपड़ियूं छपरियूं ठाहे, जे तव्हां असां हाणे जेके हाजी सगोरा वेंदा हिन छतरी हूंदी आ, उन वक़्त में गुरबत सादगी जो ज़मानो हो, सहाबी झूपड़ियुनि छपरियुनि जे हेठां वेठा, 7-7, 5-5, 8-8, 9-9 ॼणा थी करे वेहन। पो सहाबा फरमाइन था हज्जतुल वदा जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको खुतबो फरमायो, तकरीर कई त सहाबिन के वेझो अचण जी ज़रूरत कान हुई। 1 लख सहाबा जी जमात आ, जेको सहाबी जंहिं झूपड़ी छपरीअ जे हेठां वेठो हो, अल्लाह से महबूब मुस्तफ़ा जे आवाज़ के उते पे पहुचाए। मालूम थियो जीअं मुहम्मद मुस्तफ़ा जे अखियुनि में अल्लाह से कमाल रखियो हो, ईअं अल्लाह से मुहम्मद मुस्तफ़ा जे जुबान ऐं आवाज़ में भी कमाल ऐं मौजो रखियो, कमाल ऐं मौजो भी रखियो। मस्जिद नबवी में सहाबा जी जमात आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा के फरमायो इजलिसु, सहाबी वेठल हा, जेके किनारन सां बीठल हा, फरमायो इजलिसु वेही रहो, वेही करे नसीहत बुधो। अब्दुल्लाह बिन मसऊद मस्जिद शरीफ का बाहर आ, सहाबी उते मिट्टीअ ते वेठो। अब्दुल्लाह बिन रवाह रज़ियल्लाहु अन्हु सहाबिया जेको मदीने का बाहर जंग में बकरियूं पियो चारे, बकरियूं पियो चारे, उहो सहाबी सगोरो अब्दुल्लाह बिन रवाह बकरियूं चारण खां फारिग थी बकरियूं छॾे वापस आयो, सहाबा जी जमात में मस्जिद नबी में अची वेठो। चए सहाबियो फिलाणे वक्त में सिज हिन कैफियत ते हो
पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहां के हिकड़ो नसीहत जो लफ्ज़ फरमायो हो, इजलिसु वेही रहो। सहाबा फरमायो हा। पो तहां महबूब मुस्तफ़ा जे हुक्म जी तामील कई? सहाबा फरमायो बराबर। हजरत अब्दुल्लाह बिन रवाहा तो फरमाए, मां मदीने खां बाहर जंग में बकरी पियो चारियां, मां मोहम्मद मुस्तफ़ा जो आवाज़ उते ॿुधुम। अब्दुल्लाह बिन रवाहा जंग में मिटीअ ते वेही मोहम्मद मुस्तफ़ा जे हुक्म जी तामील कई। अल्लाह सही महबूब मुस्तफ़ा जे आवाज़ में इहो कमाल रखियो। इंसानो तव्हां असां खुश नसीब हूं, अल्लाह से तव्हां असां खे अहिड़ी हस्तीअ जो उम्मती बणायो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म जो कमाल, महबूब मुस्तफ़ा जे जिस्म अतहर ते दुनिया जी मख न वेंदी। मक्खी खे इजाज़त कोन्हे त महबूब मुस्तफ़ा जे जिस्म मुबारक ते वेहे। जीअं मख न पई वेहे, ईअं महबूब मुस्तफ़ा जे जिस्म जे कपड़े ऐं चादर मुबारक जे मथां मख न वेंदी। मख न वेंदी। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म जो कमाल ऐं मौजूदो इहो आहे, महबूब मुस्तफ़ा गोॾ ॿधंदा हुआ। गोॾ अधु पिनीअ ते। छा उन वक़्त में हवा तूफ़ान कोन हलंदो हो? बराबर हवा जा तूफ़ान हुजनि, लेकिन अल्लाह सही मोहम्मद मुस्तफ़ा जे जिस्म अतहर खे इहो कमाल ॾिनो हो जे सख़्त हवा जो तूफ़ान हले। सहाबा फरमाइनि था, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गोॾ जो कपड़ो महबूब मुस्तफ़ा जे जिस्म अतहर पिनी मुबारक खां जुदा कान थींदो। अल्लाह सही महबूब मुस्तफ़ा जे जिस्म जो इहो कमाल रखियो। जिस्म जो कमाल रखियो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतहर ते ॿिन्ही कुल्हनि जे विच ते ख़त्म नबूवत जी मोहर हुई। अल्लाह से इहा ख़त्म नबूवत जी मोहर पहिरें इंसान हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ॿिन्ही कुल्हनि जे विच ते ख़त्म नबूवत जी मोहर अल्लाह से पहिरें इंसान ते लॻाई। हजरत आदम अलैहिस्सलाम जे कुल्हनि जे विच में भी महबूब मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जी मोहर आहे। अल्लाह से मोहम्मद मुस्तफ़ा जे जिस्म अतहर ते जे ॿिन्हिनि कुल्हनि जे विच ते ख़त्म नबूवत जी मोहर है। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जी जमात में वेठल आहिनि। अल्लाह जे रसूल सहाबा के फरमायो, जंहिंजो जंहिं हक़ आहे दुनिया में उन खां वठो, मां मोहम्मद ॾे कंहिंजो हक़ आहे त मूंखां बि वठो। मां अल्लाह जो रसूल क़यामत में कान ॾेई सघंदुसि। उम्मत खे तालीम हुई त पराई हक़ तलफी न कयो, परायो हक़ न खाओ। सहाबी सगोरो हजरत उसैद बिन हुज़ैर रज़ियल्लाहु अन्हु उठी बीठो, चए अल्लाह जा रसूल मुंहिंजो अवां ॾे हक़ आहे। सहाबा ताजुब सां ॾिसनि था त सहाबी आहे जेको मजमा में जमात में उठी बीही चए थो अल्लाह जा रसूल मुंहिंजो अवां ॾे हक़ आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उसैद तुंहिंजो कहिड़ो हक़ आहे? जैसे मां कंहिं वक़्त में निंड पयो हुउमि मस्जिद नबवी में, उन निंड जी हालत में मां ऊंधो थी वियुमि। अवां मूंखे जागायो, चयो उसैद उथी। सुम्हण जो इहो तरीक़ो कोन्हे, इंसान या पासे ते सुम्हे या सिधो थी सुम्हे, इंसान ऊंधो थी न सुम्हे। साईं बराबर तव्हां उसैद खे जागायो हो, लेकिन अर्ज़ इहो आहे त तव्हां खे जागाइणो हो, उसैद खे सॾु कयो आहे। तव्हां खे जेका लठ मुबारक हुई, तव्हां उन लठ जो रुगो उसैद जे जिस्म खे आयो हो। अॼु उसैद मोहम्मद मुस्तफ़ा जे जिस्म अतहर ते ईअं लठ जो रुगो आणंदो। सहाबा ताजुब सां ॾिसनि था। हज़रत उसैद खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी लठ मुबारक ॾिनी। फरमायो उसैद उहो बदिलो वठ। हजरत उसैद रज़ियल्लाहु अन्हु अर्ज़ कयो, साईं अल्लाह जा रसूल, जॾहिं तव्हां मुंहिंजे जिस्म ते लठ जो रुगो ॾिनो हो, मुंहिंजे पासे खे, मुंहिंजे उन पासे खे जिस्म जे खे, त मुंहिंजे जिस्म ते कमीस त कान हुई। अॼु महबूब मुस्तफ़ा जे जिस्म अतहर ते कमीस है। महबूब मुस्तफ़ा पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिस्म मुबारक तां कमीस लाथी। सहाबा गुस्से कावड़ सां हजरत उसैद बिन हुज़ैर रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ ॾे ॾिसनि था। अजीब सहाबी आहे, अल्लाह जे रसूल खां बदिलो वठे थो। हजरत उसैद आयो, वेझो अची लठ खे हेठि रखी पोयां अची नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भाकुर पातई। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिस्म अतर हजरत उसैद जे ॿिन्ही हथनि जे विच में अची वियो। हजरत उसैद रज़ियल्लाहु अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतहर खे चुमी ऐं बोसो पियो ॾे। जिस्म अतहर खे चुमी ऐं बोसो पियो ॾे। ॿिए कंहिं सहाबीअ खे इजाज़त न हुई। ॿिया सहाबी बि उथिया। महबूब मुस्तफ़ा फरमायो, न इहे उसैद जा नसीब आहिनि, उसैद सां केरु रीस न करे। हजरत उसैद रज़ियल्लाहु अन्हु पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतहर खे चुमियूं ॾिनियूं
महबूब मुस्तफ़ा जे मोहरे नबूवत जेका बिन्ही कुल्हनि जे विच ते ख़त्म नबूवत जी मोहर हुई हज़रत उसैद उनखे भी बोसो ऐं चुमी ॾिनी जॾहिं हज़रत उसैद फारिग़ थियो अल्लाह जे नबी जी ख़िदमत में अर्ज़ कई अल्लाह जा रसूल उसैद त रब खां दुआ घुरंदो हो ऐं रब कॾहिं उहो मूंखे मौक़ो ॾे उसैद महबूब मुस्तफ़ा जे मोहरे नबूवत जो दीदार करे पर अॼु उसैद जे मथां एतिरी मेहरबानी कोन थी बल्कि अल्लाह इहा मेहरबानी कई उसैद जे चपन मोहम्मद मुस्तफ़ा जे जिस्म अतहर मोहरे नबूवत के बोसो ऐं चुमी ॾिनो आहे जंहिं उसैद जे चपन महबूब मुस्तफ़ा जे मोहरे नबूवत के बोसो ॾिनो हो सहाबी सगोरा हज़रत उसैद जे चपन के बोसो ऐं चुमी पिया ॾियनि जीअं तव्हां असां मुसलमान हजर असवद जे पत्थर के बोसो ऐं चुमी ॾींदा मुसलमान जे कंहिंखे इश्क सिखणो आहे मोहब्बत सिखणी आहे त सहाबा खां सिख जेका अल्लाह साईं उन्हनि इंसाननि जे अंदरि मोहब्बत रखी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतहर जो इहो भी कमाल हो अम्मा आयशा थी फरमाए यंज़िलुल वहयु फी यौम शताए व जबीनहु ला यतफसद अरक़ा सर्दी जी मौसम हूंदी सियारे जी वहय पाक इंदो हो हज़रत जिब्रील इंदो हो महबूब मुस्तफ़ा जी पेशानी मुबारक तां पघर ट्रिमंदो हो हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु खादिम रसूल साहबी तो फरमाए कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़हर लौन व कान अरक़ुल लोलो महबूब मुस्तफ़ा जो रंग कणक ते माइल हो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक ते पघर जो पानी ये लगंदो हो जण मोतीअ जा दाणा सहाबी सगोरो तो चए मां नजर कयम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशानी सीने मुबारक ते पघर जो पानी सहाबी चतो मां भाकुर पातुम मुझे चोले कमीस के महबूब मुस्तफ़ा जे पघर मुबारक जो पानी लगो सहाबी तो फरमाए उहो मां चोलो पाईंदो हुम कपड़ो मेरो थींदो आहे मिट्टी लगंदी आहे गिरद गुबार लगंदो आहे सहाबी फरमाए थो पो उनखे साबुण सां धोतो वेंदो हो पाणीअ सां उनखे बार बार नुकुड़ियो वेंदो हो उस ते मुंहिंजी कमीस खे सुकायो वेंदो हो लेकिन आख़िर ताईं मुंहिंजो चोलो ऐं कमीस बोसीदा ऐं पुराणी त बराबर थी लेकिन महबूब मुस्तफ़ा जे पघर मुबारक जी ख़ुशबू मुंहिंजे कमीस ऐं चोले मां ख़त्म न थी दुनिया जा इंसान दुनिया जे अतर ऐं मुश्क के ताकत कोने महबूब मुस्तफ़ा जे पघर मुबारक सां मुक़ाबलो करे पो जंहिं अल्लाह जे रसूल जे अख में एडो कमाल जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा जे आवाज़ में एडो कमाल जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा जे जिस्म अतार जा एडा मौजज़ा जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा जे पघर मुबारक जो एडो कमाल उन महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत केडी न वडी कमाल वाली इंसानो तव्हां असांजी इज्जत इन में आ त महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत अपनायो हज़रत हुज़ैफा बिन यमानी रज़ियल्लाहु अन्हु हज़रत रबी बिन आमिर रज़ियल्लाहु अन्हु बसाहबी किसरा जो बादशाह जंहिंजे दरबार जंहिंजे उनही शाही महल ते जेको पर्दो लगल हो जेको पर्दो हो उन पर्दे के जॾहिं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी खिलाफत में किसरा जो महल फतह थियो उन पर्दे के जॾहिं बाहि ॾिनी वई उन जा हीरा ऐं जवाहिरात जेके सहाबा के माल गनीमत में आया हिक हिक सहाबीअ खे 1 लख दिरहम खां वधीक माल गनीमत मिलियो सिर्फ उन किसरा जे बादशाह जे पर्दे जे हीरन ऐं जवाहिरात उन वो बादशाह मथे ते सोन जो ताज रखंदो जंहिंमें हीरा जवाहिरात किसरा जे शाही महल में कुर्सियूं सोन जूं हूंदियूं बर्तन थाम सोन जा हूंदा हा आम इंसान कोन हा ईअं दुनिया जी सल्तनत दुनिया जी बादशाही जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी हज़रत हुज़ैफा बिन यमानी रबी बिन आमिर सहाबी अचन था त किसरा जे बादशाह जो चौकीदार चवण लॻो दरबान चे तहांजी जिस्म ते कपड़ो सादो आ कपड़े ते चटियूं लगल आहिन तहांजे वारन ते मिट्टीअ जा निशान आहिन तव्हां नबीअ जा बराबर सहाबी हो हज़रत उमर तहां खे मोकिलियो आ लेकिन बादशाह जे अंदर शाही महल में इन सादे कपड़े में नथा वञी सघो तहां तरसो मां अंदरां ब कीमती जुबा खणी अचां उन बादशाह जे मजलिस जा आदाब इहे हुया तव्हां असां वटि बि ईअं जेको पुलिस जी ड्यूटी कंदो पुलिस जी वर्दी पाए जेको फौज जी ड्यूटी कंदो फौज जी वर्दी पाए जेको वकील जज थींदो वो कारो कोट पाए नहीं हुंदो आ त किसरा जे बादशाह जा उन जा मजलिस जा आदाब भी ये हा जेको भी अचे त उन जे जिस्म ते मथो कीमती जुब्बो रखियो वेंदो हो ताकि कपड़े जो मिट्टी गिरद गुबार सादगी लिकी वने
हज़रत हुज़ैफ़ा बिन यमानी रज़ी अल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जे सहाबी फरमायो त किसरा जे बादशाह जा दरबान तुंहिंजे बादशाह जी मजलिस ऐं कचहरी मुहम्मद मुस्तफ़ा जे मजलिस खां वधीक कोन्हे। अल्लाह जे नबी जी मजलिस ऐं कचहरी खां वधीक कोन्हे। असां सहाबी सगोरा दुनिया जा इंसान अचन रईस इज्जत वारा अल्लाह जो रसूल त कोन फरमाइंदो हो त जुब्बा पाए अचो, सादी जिंदगी हुंदी ही, सादी मजलिस हुंदी ही। अज नबी जा सहाबी हुज़ैफ़ा बिन यमानी, रबी बिन आमिर इन सादे कपड़े चतन वारे सां किसरा जे शाही महल में अची मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत के जिंदा कंदा। इंसानो इहो नज़रियो, इहा सोच हुई, इहो नज़रियो, इहा सोच हुई त असां जी इज्जत दुनिया में कोने, असां जी इज्जत महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत में। हज़रत रबी बिन आमिर सहाबिया, हज़रत हुज़ैफ़ा जो रफ़ीक ऐं दोस्त, उन जे हथ में तलवार हुई, मुठियो भगल हो। सहाबी रबी बिन आमिर उन खे तार पियो वेठो त किसरा जे चौकीदार चयो, बादशाह जे चौकीदार दरबान रबी बिन आमिर मुखे तलवार त ॾे। जॾहिं हुन ॾिठई, ॾिसी करे चवण लॻो रबी बिन आमिर अजीब इंसान हो। तलवार एड़ी खणी आहे जंहिंजो मुठियो भगल आहे, कपड़ो अहिड़ो अथव जंहिं ते चटियूं लॻल आहिनि, न तव्हांखे दुनिया जी ज़ेब ज़ीनत, न उम्दह सवारियूं, वरी ख्वाब पिया लहो असां किसरा जी बादशाही फतह कंदासूं। बादशाही इन सादगी मुठियो भगल तलवार सां फतह न थींदी। जॾहिं उन मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबीअ जी सादगी ॾिसी टोक ठठो लॻे। अॼु बि ईअं ई आहे न, तव्हां असां मां जेके मुसलमान पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे अपनाइनि था, पंहिंजी गोद सुथण खे उन खुड़ीअ खां मथे रखनि, चेहरे ते मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत रखनि, मथे खे ढके करे हलनि, उथण वेहण में महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत सलफ़ सालिहीन जो लिबास हुजे त दुनिया जा इंसान टोक ठठोर सां ॾिसंदा आहिनि। इहा का नई ॻाल्हि कोन्हे, इहा उहा सुन्नत ई अदा थिए साहबा जी। हज़रत रबी रज़ी अल्लाहु अन्हु किसरा जे दरबान खे चयो त किसरा जा दरबान, तू रबी बिन आमिर जी तलवार त ॾिठी मुठे भगल, तू रबी बिन आमिर जे हथ खे कोन ॾिठो आहे। चए हाणे तू पंहिंजे किसरा जी बादशाहीअ मझां मज़बूत में मज़बूत ज़िरह ढाल खणी आ। ढाल एडी मज़बूत हूंदी आहे ज़िरह जंहिं ते तलवार जो निशान भी न बीहे। इंसान अॻियों पाईंदो आहे जे तलवार उन ते निशान भी न करे, एडी मज़बूत हूंदी आहे। हज़रत रबी बिन आमिर तो चए मज़बूत ज़िरह खणी आ, बादशाह भी बीहे, किसरा जा वज़ीर भी बीहन, उन जी कौम दरबान भी बीहे। बे तरफ रबी बिन आमिर हुज़ैफ़ा बिन यमानी हूंदा। हज़रत रबी पंहिंजे मुठे बगल तलवार खे किसरा जे मज़बूत ज़िरह ते मथा हणंदो। इन रबी सहाबीअ जी तलवार जो फ़ैसिलो किसरा जो बादशाह ऐं उन जी कौम कंदा। चई ॻाल्हि भली आहे। हज़रत रबी बिन आमिर जे हथ में तलवार है, बादशाह किसरा जो बीहे थो, उन जा वज़ीर ऐं कौम है जन खे दुनिया जे असबाबन ते नाज़ ऐं फ़ख्र आहे। दुनिया जे असबाबन ते सोनन जा, जंहिंजूं सोन जूं कुर्सियूं, जंहिंजे उन दरवाज़न ते पर्दा जेके आहिनि हीरन ऐं जवाहिरात रेशम जा पर्दा आहिनि, जंहिंजे शाही महल में कालीन वॾो कीमती आहे, जन खे दुनिया ते नाज़ आहे। हज़रत रबी बिन आमिर जे हथ में तलवार है। ब ताक़तवर किसरा जे कौम मझां इंसान उन बजणा ज़िरह ढाल खे झले था बीहनि। हज़रत रबी बिन आमिर मुहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चई जॾहिं तलवार तो हणे त ज़िरह ब टुकर थी पए। किसरा जो बादशाह पंहिंजे चौकीदार खे चवण लॻो, दरबान अॼु किसरा जी मज़बूत ज़िरह ब टुकर कोन थी आहे। इहा हज़रत उमर खे ख़ुशख़बरी आहे त उमर इन हीअ किसरा जी सल्तनत तुंहिंजी तलवार सां ब टुकर थींदी। जंहिं रबी बिन आमिर जी मुठे भगल तलवार सां मज़बूत ज़िरह नथी बची सघे त मुहम्मद जे सहाबिन खां किसरा जी बादशाही कोन बची सघंदी। ज़रूर किसरा जे मथां नबीअ जे सहाबिन जी अची कदम ऐं हुकूमत अची। कुबाऊं में पेवंद पत्थर जिस्म पर कदम के तले ताज किसरा व कैसर। अल्लाह वारो तो चए इंसान उहे मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी हैं जंहिंजे पेट सां पत्थर बदल हैं, जंहिंजे जिस्म ते कपड़ो चतन वारो आ, लेकिन कैसर और किसरा जो बादशाहियूं महबूब मुस्तफ़ा जे सहाबिन जे कदमन ऐं पेरन जे हेठां। इंसानो तव्हां असांजी इज्जत दुनिया जे रौनकुन, दुनिया जे उन गफ़लत में कोन्हे। तव्हां असांजी इज्जत महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत में, सुन्नत ऐं सीरत में आहे। इन करे मुसलमानो कुरान सां ताल्लुक़ रखो। मुजद्दिद अल्फसानी बरे सगीर जे अंदर हिकिड़ो अल्लाह जो वली हुआ, अल्लाह जो वली हुआ, जंहिंजी सोहबत सां जहांगीर बादशाह मुसलमान तो थे,
जेको पहिरियां दहरी ऐं इल्हाद में हलियो वियो, अल्लाह जो इनकार, रसूल जो इनकार, कुरान जो इनकार, शरीयत जो इनकार, जंहिंजी सल्तनत ऐं हुकूमत में खिंजीर जो गोश्त मुसलमान खाईंदा हा। खिंजीर जो गोश्त, कुत्ते जो गोश्त दहलीअ जे तख्तनि ते जिथे मुसलमाननि खे हलाल गोश्त मिलंदो हो, उते मुसलमाननि खे हराम पियो खारायो वञे। उहो जहांगीर जंहिं पंहिंजी सल्तनत ऐं बादशाहीअ में ज़िना ऐं शराब खे हलाल कयो हो, निकाह ऐं शरीयत जे हिलत वारियूं शयूं, बकरीअ जो गोश्त हलाल, जहांगीर जी सल्तनत में हराम हो। उठ जो गोश्त हलाल, जहांगीर जी सल्तनत में हराम हो। बकरीअ जो गोश्त हलाल, जहांगीर जी सल्तनत में हराम हो। उहो जहांगीर बादशाह हज़रत मुजद्दिद अल्फ सानीअ जे सोहबत ऐं संगत सां अल्लाह से उनखे ईमान ऐं इस्लाम जी दौलत सां नवाज़े। मुसलमानो, अल्लाह से हिन खिते के एड़ नेमतुन सां नवाज़ियो आहे जो दुनिया उन जो मिसाल नथी पेश करे सघे। ताज़ो 2 डिसेंबर ते तव्हां असांजी सिंधी क़ौम अजरक ऐं टोपी जी रस्म मल्हाई। न्याणियुनि जे मथां जेको अजरक हूंदो आहे, गिचीअ में अजरक विझी सेल्फियूं पिया कढराइनि रोडनि रस्तनि ते। न्याणियुनि खे रोडनि रस्तनि ते नचायो वियो ऐं उहा सिंधी टोपी जेका अमड़ औरत मस्जिद जे मिहराब वांगुरु ठाहींदी आहे, हुजण त इहे खपे हा त सिंधी क़ौम इन सिंधी टोपीअ सां तूं हमेशा तुंहिंजो मथो ढकियल हुजे, तूं अल्लाह जो सजदो कर। इहो अजरक न्याणीअ ते हुजे। इहो अजरक ऐं टोपी खिराफात दुनिया जे रसूमात का तो कोन्हे, पर मुसलमान तव्हां असांजी सिंध जी धरती उहा आहे मुहम्मद मुस्तफा जो सहाबी हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं ख़लीफ़ो बणिजे थो सन हिजरी 42 जे अंदर हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु सिंध के फतह कयो। इया सिंध धरती हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जी खिलाफत में इते इस्लाम अची पहुचे थो। मालूम थियो त तव्हां असां सिंधी क़ौम जी सक़ाफ़त मुहम्मद मुस्तफा जी सुन्नत ऐं सीरत। तुझी मुझी सकाफत अल्लाह जो सजदो आ, तुझी मुझी सकाफत मुहम्मद मुस्तफा जी सुन्नत आ, तुझी मुझी सकाफत कुरान जी तिलावत आ, तुझी मुझी सकाफत हया ऐं नबी जी सुन्नत ऐं सीरत आ। त उहो मुजद्दिद अल्फसानी बर्रे सगीर जे अंदर जहांगीर बादशाह के नसीहतूं करे थो। चए तो जहांगीर बादशाह तू तख्त ते आ, तू बादशाह हुआ, तू दुनिया जे तायुश में आ, तोखे 2 नसीहतूं थो कयां। 2 नसीहतूं थो कयां। हिकड़ी नसीहत इहा थो कयां त अल्लाह जे कुरान पाक सां ताल्लुक़ रख, कुरान शरीफ सां निस्बत रख। जहांगीर बादशाह तोखे क़ब्र क़यामत में कम अचण वारी शय अल्लाह जो कुरान पाक सां ताल्लुक़ रख। ॿियो इहा तो तोखे नसीहत कयां त जहांगीर बादशाह तू होॾो दुनिया जी खैर खैरातूं करें, दुनिया जे अंदर उन्हनि जो भी अजर ऐं सवाब थी, लेकिन उन खां वधीक हिननि फितननि ऐं दज्जाली दौर में तू मुहम्मद मुस्तफा जे सुन्नत के जिंदा कर, उन जो सवाब उन खां वधीक थी। जो तुझे चेहरे ते महबूब मुस्तफा जी सुन्नत हुजे। सोलंगी बिरादरी जा मुसलमानो, अज अवां खुश नसीब हो जो अवां वट सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो थियो, आलिम आया, कुरान पाक जो जलसो थियो, लेकिन महबूब मुस्तफा जी सीरत तय्यबा मौजज़ात हुस्न ऐं कमाल जे बुधण खां बाद तुझी मुझी जिंदगी में तब्दीली हुजे। तवां असांजी इज्जत दुनिया जे खिराफात में कोने, तवां असांजी इज्जत महबूब मुस्तफा जे सुन्नत ऐं सीरत में। गज़वा खैबर में, खैबर जी जंग में हिकड़ी औरत कैद थी अचे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणी समझी उन जे मथे ते रो भी पोती भी रखन था, उन जी गिचीअ में हार भी रखन था। तफसील कोने हार जो त सोन जो हुजे या चांदीअ जो हुजे, न्याणीअ जी गिचीअ में हार रखियो। उहा औरत अगते हली मुसलमान थी, सहाबी औरत बणी। सहाबी बणजण खां बाद पूरी जिंदगी उन हार के गिचीअ खां नथी लाही। त महबूब मुस्तफा पंहिंजे हथन सां मुंहिंजी गिचे में हार रखियो हो। जॾहिं मरज़ुल वफ़ात जे वेझो थी वारसन के वसियत कयई त जॾहिं मां वफ़ात करे वञा मुंहिंजे जिस्म तां कपड़ो लाथो वेंदो, शरीयत जो हुकुम आ, सादो कफन ॾिबो, लेकिन महबूब मुस्तफा जे हथन वारो हार मुंहिंजी गिचे में हुजे। जॾहिं गुस्ल जो मुंहिंजी गिचीअ ते मुहम्मद मुस्तफा जे हथन मुबारकन जो हार हुजे,
जॾहिं मुंहिंजो जनाज़ो पढ़ियो वञे महबूब मुस्तफ़ा जे हथनि मुबारकनि जो हार मुंहिंजी गिचे में हुजे, जॾहिं मूंखे क़ब्र में रखियो वञे महबूब मुस्तफ़ा जे हथनि मुबारकनि जो हार मुंहिंजी गिचे में हुजे, जॾहिं क़यामत जे ॾींहुं रब जी बारगाह में अचां, रब पुछंदो बानी केॾी नेकी खणी आए, रब खे अर्ज़ु कंदमि रब काई नेकी कोन्हे, तुंहिंजे आख़िरी नबी मुहम्मद मुस्तफ़ा ते कलमो नसीब थियो, उन अल्लाह जे रसूल नियाणी समझी मुंहिंजी गिचे में हार विधो आहे, उन महबूब मुस्तफ़ा जे हथनि जो हार खणी आया, मन महबूब मुस्तफ़ा जे हथनि वारे हार जे तुफ़ैले अल्लाह से हिन बानी जे लाइ जन्नत ऐं रहम जो फ़ैसिलो फरमाए। मुसलमानो, अल्लाह से तव्हां असांजे चेहरे के महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत जे हार सां सिंगारियो। ये दाढ़ी मुबारक कहीं पीर कहीं बुजुर्ग जी सुन्नत कोने, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत। अल्लाह से तोखे मुखे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत जे हार सां सिंगारियो। जेका गफलत जी जिंदगी गुजरी अजो उन ते तौबा कर, अल्लाह से तौबा जो दरवाजो कुशादो कयो आहे। इन अल्लाह यक़बिलु तौबतल अब्द मा लम युग़रग़िर, महबूब मुस्तफ़ा फरमायो सकरात खां अॻ में अल्लाह से इंसान जी तौबा क़बूल कंदो आहे, तौबा क़बूल कंदो आहे। जेका गफलत जी जिंदगी थी उन ते इंसान अखियुनि मां लुड़क हारे तौबा इस्तग़फ़ार करे, लेकिन अॼु सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलसे में अची महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत खे अपनाइण जो अज़म इरादो कयो त पंहिंजे चेहरे ते महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत खे अपनाए। मुसलमानो, मौत त बरहक़ आहे, कंहिं इंसान खे मौत छॾींदो? मौत तो कंहिंखे कोन छॾींदो, हर हिक जे मथां मौत जी तलवार है, लेकिन तुंहिंजे मुंहिंजे मथां जॾहिं मौत अचे अल्लाह साईं तुंहिंजे मुंहिंजे चेहरे ते महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत जे हार खे रखे, जॾहिं मुसलमान ग़ुस्ल ॾियनि तुंहिंजे चेहरे ते महबूब जी सुन्नत हुजे, जॾहिं मुसलमान तोखे तुंहिंजो जनाज़ो पढ़नि तुंहिंजे चेहरे ते मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत हुजे, जॾहिं तोखे मुसलमान क़ब्र में रखनि फ़रिश्ता तुंहिंजे चेहरे खे ॾिसनि तुंहिंजे चेहरे ते महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत हुजे, जॾहिं क़यामत में रब जी बारगाह में अचे रब के अर्ज़ कजाए अल्लाह से सोलंगी बिरादरी जो गुनहगार बानो हम, कहे आलिम दीन महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत जी तरगीब ॾिनी ही, अज महबूब मुस्तफ़ा जी मोहब्बत में महबूब जे सुन्नत जो हार चेहरे ते खणी तो रब जी बारगाह में आयो आ, मन महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत जे हार जे तुफ़ैले अल्लाह से तोमा गुनहगार के जन्नत ऐं रहमत जो फ़ैसिलो फरमाए। जेकर मुसलमानो तव्हां असांजी इज्जत महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत में आहे। अल्लाह करीम तव्हां असांजी हाज़री के कबूल फरमाए, रब करीम तव्हां असांजी ज़िंदगी पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं सीरत ते बणाए, अल्लाह से दीन जी सही समझाता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह या रहमान या रहीम या हय्यु या क़य्यूम, सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून, अल्लाहुम्मा लकल हम्दु अंत समदुल लज़ी लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद, इहदिना सिरातल मुस्तक़ीम, रब्बना ज़लमना अनफुसना फ़इल्लम तग़फिर लना वतरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। अल्लाह साईं तूं असांजी हाज़री खे क़बूल फरमा, अल्लाह साईं तूं हिन नेक मजलिस जे मथां तूं रहम फरमा। अल्लाह साईं जेके मुसलमान पंहिंजे नरम बिस्तरनि खे दुनिया जे महफ़िलनि खे छॾे रब साईं तुंहिंजे क़ुरान पाक ॿुधण जे लाइ तुंहिंजे पाक घर महज शरीफ़ में आया आहिनि, अल्लाह साईं हिन जे क़दम क़दम में विख विख ते अजुर ऐं सवाब अता फरमा। अल्लाह साईं ख़ादिमनि जी ख़िदमत क़बूल फरमा, जमाअत जी हाज़री क़बूल फरमा। अल्लाह साईं जेके असां पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा मां चंद लबकुशाई जो अर्ज़ु कयोसीं, अल्लाह साईं क़बूल फरमा। अल्लाह साईं पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सही निस्बत अता फरमा, उन जे सुन्नत ऐं सीरत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। नफ्स ऐं शैतान जे बुरनि इरादनि खां महफूज़ फरमा। अल्लाह साईं बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, मुहताजनि जूं ज़रूरतूं पूरियूं फरमा। हिननि बाननि जे बाग़ ऐं फ़सुल रिज़्क़ में बरकत अता फरमा। औलाद खे सालिह बणा, नमाज़ सां क़ुरान सां ज़िक्र सां आबाद फरमा। वॾनि जो अदब नंढनि ते शफ़क़त अता